नाज़रीन, सखर में सिंध हुकूमत ऐं सिंध एजुकेशन फाउंडेशन पारां आला तालीम हासिल कंदड़ 26 शागिर्दनि खे सर्टिफिकेट ऐं एवॉर्ड विरहाइण वारी तक़रीब मुनक़द कई वई आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था इन रिपोर्ट में। सखर जे मक़ामी हाल में सिंध हुकूमत ऐं सिंध एजुकेशन फाउंडेशन पारां सिंध जे नंढनि वॾनि शहरनि मां इस्लामाबाद जे अब्दुल कदीर खान स्कूल में तालीम हासिल कंदड़ 26 शागिर्दनि इस्लामाबाद जे बोर्ड मां पहिरीं पोजीशन खणण बैदि सर्टिफिकेट ऐं लैपटॉप विरहाइण वारी तक़रीब रखी वई, जंहिंमें सेफ जो MD अब्दुल कबीर काज़ी, कमिश्नर सखर शफीक मैसर, VC IBA यूनिवर्सिटी मीर मोहम्मद शाह ऐं दिलशाद पीज़ार समेत पोजीशन माणींदड़ शागिर्दनि ऐं उन्हनि जे वालिदैन शिरकत कई। आयल महिमाननि मेहरान TV सां ॻाल्हाईंदे चयो त असां वटि हिते उहे शागिर्द ऐं उन्हनि जा वालिदीन असां सां गॾु मौजूदु आहिनि जिन सिंध एजुकेशन फाउंडेशन जे मुख़्तलिफ़ प्रोग्राम जे तहत बहितर पोजीशन हासिल कयूं आहिनि। टोटल असां वटि 26 शागिर्द आहिनि जिन 9th ऐं मैट्रिक जे इम्तिहान में ऐं काजा अब्दुल कदीर यूनिवर्सिटी अकेडमी इस्लामाबाद जे तहत जेको उन्हनि परफॉर्म कयो आहे उन में 26 स्टूडेंट आहिनि। 12 स्टूडेंट अॼु हिते अवेलेबल आहिनि, 14 स्टूडेंट कराची में आहिनि। उन्हनि जे लाइ हुते असां अलहदा तक़रीब कंदासीं। असां शुक्रगुज़ार आहियूं सखर जे मुख़्तलिफ़ इदारनि जा, ख़ासि तौर ते IBA सखर, स्किल डेवलपमेंट यूनिवर्सिटी खैरपुर ऐं कमिश्नर साहब सखर जा जो उहे अॼु असां सां गॾु हिते शामिल आहिनि। ऐं असां उन्हनि वालिदीन जा ख़ासि तौर ते शुक्रगुज़ार आहियूं जेके अॼु पंहिंजे ॿारनि खे वठी हिते आया आहिनि, असां सां गॾु हिते शामिल आहिनि। असांखे इहो ई एक्चुअली दुनिया खे ॾेखारिणो इहो आहे त उहे ज़िला कंबर शदात कोट आहे या ॿिया ज़िला आहिनि जेके जिन खे माण्हू सम्झंदा त सिंध जा पोइते पियल ज़िला आहिनि, उन्हनि ज़िलनि जा इहे ॿार आहिनि जेके अॼु अॻिते निकिरी आया आहिनि ऐं जिन एतिरो बहितर परफॉर्म कयो आहे जो अॼु असां हुननि जी परफॉर्मेंस खे एक्नॉलेज करण जे लाइ अॼु असां हिते मौजूदु आहियूं। सिंध एजुकेशन फाउंडेशन गवर्नमेंट ऑफ सिंध हमेशह तालीम जे वाधारे लाइ कमु कयो आहे ऐं उन्हनि इलाइक़नि में असीं कमु कयूं पिया जिथे तमामु तालीम जी सख़्तु ज़रूरत आहे। ऐं हिते ही जेको इवेंट जेको एप्रिसिएशन इवेंट उन ई ॿारनि जी इंकरेजमेंट लाइ कयो आहे त जेके ॿार इस्लामाबाद में तमामु बहितरीनु पोज़ीशन उन्हनि माणी आहे ऐं असांखे यकीन आहे इहे मुस्तक़बिल जा मेमार आहिनि, इहे अॻिते हली जेको आहे मुल्क जो ऐं क़ौम जो नालो रोशन कंदा। सिंध एजुकेशन फाउंडेशन जो जेको मेन मक़सदु आहे उहो आहे क्वालिटी एजुकेशन खे बहितर अंदाज़ में प्रोवाइड करणु ऐं सिंध जा जेके बि ॿार आहिनि उन्हनि जे तालीमी मयार खे दुनिया ताईं पहुचाइण जे लाइ जेका बि अपॉर्चुनिटी आहे उहा उन्हनि ॿारनि खे ॾियण जो जेको मक़सदु आहे उहो फाउंडेशन करे थी पई। हींअर जेको आहे सो इस्लामाबाद में डॉक्टर AQ खान में जेके स्कॉलरशिप ते ॿार पढ़ी रहिया आहिनि उन्हनि खे गवर्नमेंट ऑफ सिंध सिंध एजुकेशन फाउंडेशन सपोर्ट पई करे। साॻे तरीक़े सां जेको आहे सो IBA सां जेके बि पब्लिक स्कूल ऐं कम्युनिटी कॉलेजिस आहिनि उन्हनि में जेके ॿार पढ़नि था पिया उन्हनि में बि सिंध एजुकेशन फाउंडेशन जी स्कॉलरशिप ॾिए थी पई। साॻे अंदाज़ में कराची NJV में ॿार पढ़नि था, गडाप स्कूल पब्लिक स्कूल में ॿार पढ़नि था, उन सभिनी खे फाउंडेशन गवर्नमेंट ऑफ सिंध जेको आहे उहा स्कॉलरशिप ॾिए थी पई। इस्लामाबाद में सुठनि नंबरनि में इम्तिहान पास करे ऐं उन्हनि सुठनि नंबरनि पास करे A1 ग्रेड खयो आहे, उन्हनि खे असां अॼोके तक़रीब में लैपटॉप ऐं प्लस में एप्रिसिएशन एवॉर्ड ॾींदा वेंदासीं ताकी मतिलबु उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई थिए ऐं अॻिते हली करे सुठी महिनत करे सुठनि नंबरनि में पास कनि, पंहिंजे मुल्क जो, पंहिंजे सिंध जो, पंहिंजे क़ौम जो नालो रोशन कनि। असांजो तालुक़ ज़िले कंबर शदात कोट रिपोर्ट ते पल तालुके वारा में आहे जिते मुंहिंजो नालो सिंध एजुकेशन फाउंडेशन जे स्कूल में पढ़ंदो ऐं स्कॉलर ते इस्लामाबाद डॉक्टर AQ खान स्कूल इस्लामाबाद में पढ़े थो। असीं तमामु घणो शुक्रगुज़ार आहियूं सिंध एजुकेशन फाउंडेशन जा जंहिं असांखे हेतिरो सारो ॾिनो। असां न त ग़रीब माण्हू किथे पुॼी सघूं, असां इस्लामाबाद सोचे न सघियो, असां कॾहिं ॾिठो बि न, असांजे वॾनि ॾिठो ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं ACF मैनेजमेंट जा जंहिं ऑफिसरनि असां नंढनि ॿारनि जा थेला वीचारनि पाण खया जीअं गाॾियुनि ते चांहि करणु जेको सो हिते रोडी ते एतिरे अब्दुल जब्बार मरी साहब पाण बैग स्कूल जा खणी ॿारनि जा बैग खणी जेको सो ट्रेन ते रखाया। पंहिंजो ऐं सिंध एजुकेशन फाउंडेशन वारनि जी वॾी महिरबानी आहे जो असांजे लाड़काणे ज़िले मां मुंहिंजो नंढड़ो आहे मुसर हुसैन जंहिं सुठी परफॉर्मेंस ॾिनी आहे माशाअल्लाह। AQ खान में जेको आहे सो हींअर टॉप ते मार्कूं आहिनि उन्हनि जूं A1 ग्रेड खयो आहे उन ऐं मां थैंक्स पे कंदुमि सिंध एजुकेशन फाउंडेशन जो जंहिं असांजे नंढड़े खे इनकरेज करे अॻिते आंदो, वॾी महिरबानी कयूं आहिनि। ऐं इहो सभु कुझु ACF जे थ्रू थी सघियो आहे त ACF जेको आहे उहो असांजे ॿारनि खे एतिरो करे पियो ऐं ACF जे ई करे इहो माहौल मिलियो आहे त अॼु मुंहिंजो जेको नंढड़ो आहे अवेस मलिक उहो फेडरल बोर्ड में 95% त मां शुक्रगुज़ार हूंदुसि ACF जो। ऐं जेके देहाती इलाइक़ा आहिनि उन्हनि में एतिरी मतिलबु नौजवाननि जो टैलेंट अॻिते अचे पियो त इहे जेके नौजवान आहिनि अॻिते हली सिंध जो नालो रोशन कंदा
ऐं मुस्तक़बिल में ये सिंध जे कम ईंदा। फाउंडेशन का मैं बहुत शुक्रगुजार हूँ कि उन्होंने मुझे जैसे बच्चे जो कि एक छोटे से शहर से ताल्लुक़ रखता है, इस्लामाबाद जैसे एक्सपेंसिव शहर में मेरी पढ़ाई को सर अंजाम दिया। मैं इन सबका बहुत शुक्रगुजार हूँ। और आज हमारी अवार्ड सेरेमनी है, इससे ये ज़ाहिर होता है कि सिंध के बच्चों में एक लगन, एक जज्बा, एक तमाम पैदा हो, जिससे सिंध गवर्नमेंट के बच्चों को और जो फ़ायदा होगा और वो अपने हुनर को सर अंजाम देंगे। तो एक बार बहुत बहुत शुक्रिया सिंध गवर्नमेंट। आई अगेन थैंक ACF टू द बॉटम ऑफ माई हार्ट। ऐं ईअं अगरि सिंध एजुकेशन फाउंडेशन अपॉर्चुनिटीज़ ऐं अहिड़ा प्लेटफॉर्म प्रोवाइड कंदी त काफ़ी सारा स्टूडेंट्स आहिनि, काफ़ी टैलेंटेड स्टूडेंट्स आहिनि सिंध में, जंहिंखे प्लेटफॉर्म अगरि मिलंदी त उहे काफ़ी अॻिते निकिरी वेंदा ऐं सिंध जो नालो ऐं पाकिस्तान जो नालो रोशन कंदा। थोरो हुसैन आहे, मां लाड़काना डिवीज़न मां तालुको रखंदो आहियां ऐं मां शुक्रगुज़ार आहियां ACF जिन मूंखे हिन मौक़ो ॾिनो आहे ऐं हिते अची करे असांखे हौसला अफ़ज़ाई कई आहे ऐं इन्हनि असांखे माशाअल्लाह हिते अची करे हौसला अफ़ज़ाई कई आहे। असां उन वॾा शुक्रगुज़ार आहियूं। ऐं कैमरामैन इशफाक उद्दीन ताकत, फरीद सुमरो, मेरान TV सखर।